खणी फनकार कहिड़े बि मज़हब ॿोली ऐं ज़ात सां वास्तो रखंदा हुजनि पर फ़न जी दुनिया में का बि सरहद नाहे हूंदी। फिल्म इंडस्ट्री फनकारनि जी हिकु वॾी नगरी आहे ऐं बॉलीवुड जा फनकार बि सॼी दुनिया में मक़बूलियत रखनि था। हूअं त बॉलीवुड में केतिरा ई सिंधी फनकार बि आहिनि जिन मां कुझु खे अवां सुञाणींदा बि हूंदा, पर कुझु मशहूर भारतीय सिंधी फनकारनि बाबति ॼाणियूं था। शुरूआत करियूं था तमन्ना भाटिया खां। तमन्ना भाटिया बॉलीवुड सिनेमा जी ख़ूबसूरत अदाकार आहे ऐं हुन बॉलीवुड खां सवाइ कॉलीवुड, टॉलीवुड ऐं मॉलीवुड में बि कमु कयो आहे ऐं साउथ इंडस्ट्री में वधीक मशहूर आहे। तमन्ना फिल्म चांद सा चेहरा ज़रिए फिल्म में डेब्यू कयो ऐं हुन मुंबई में हिकु सिंधी हिंदू घराणे में जनम वरितो। आफ़ताब शिवदासाणी घणो करे हिंदी फिल्मुनि में कमु कयो आहे ऐं संदसि मशहूर फिल्मुनि में क्या यही प्यार है, मस्ती, आवारा पागल दीवाना ऐं हंगामा शामिल आहिनि। हिन बालकपण में मिस्टर इंडिया ऐं चालबाज़ फिल्मुनि में बि कमु कयो ऐं यकीनन ही बि सिंधी आहे। अहिड़ा ई किरदार अदा कंदो आहे जिन में हू फिट अचे थो। अव्हां खे हैरानी थींदी त करीना कपूर बि सिंधियाणी आहे। करीना जी माउ बबीता शिवदासाणी सिंधियाणी ऐं संदसि पीउ रणधीर कपूर पंजाबी आहे। करीना कपूर बंबई में ॼाई ऐं बॉलीवुड फिल्मुनि में नालो कमायई। हेल ताईं केतिरा ई अवार्ड पिणु खटे चुकी आहे। रणवीर सिंह भावानी हिंदी फिल्म इंडस्ट्री जो कामयाब अदाकार आहे ऐं केतिरा ई फिल्म फेयर अवार्ड बि खटे चुको आहे। संदसि पहिरीं फिल्म बैंड बाजा बारात आहे। रणवीर सिंह जा वॾड़ा सिंधी हुआ ऐं कराची मां लॾे बंबई विया ऐं रणवीर सिंह बि मुंबईअ में जनम वरितो। हिकु ॿी सिंधी अदाकारा अंजना सुखानी बॉलीवुड सुपरस्टार अमिताभ बच्चन सां गॾु चॉकलेट जे इश्तिहार में कमु कयो हो ऐं मॉडलिंग खां पोइ हुन हिंदी, तेलुगु ऐं कनाडा फिल्मुनि में कमु कयो। अंजना सुखानी भारतीय रियासत राजस्थान जे जयपुर शहर में जनम वरितो। करण जौहर भारतीय फिल्म इंडस्ट्री में डायरेक्टर, प्रोड्यूसर, स्क्रीन राइटर, कॉस्ट्यूम डिजाइनर ऐं अदाकार आहे जंहिं टीवी ऐं फिल्मुनि में बि कमु कयो आहे। करण जौहर फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे लाइ मशहूर आहे ऐं केतिरा ई अवार्ड खटे चुको आहे। करण जौहर जो पीउ यश जौहर बि फिल्म प्रोड्यूसर हो ऐं संदसि माउ हीरू जौहर सिंधियाणी आहे। कपूर घराणे जी अदाकारा सोनम कपूर आहूजा हिकु भेरे चयो हो त हू अधु सिंधियाणी ऐं अधु पेशावरी आहे। सोनम कपूर हिंदी फिल्मुनि लाइ मॉडलिंग ऐं अदाकारी करे थी ऐं अदाकार अनिल कपूर ऐं सुनीता कपूर जी धीउ आहे। हुन पंहिंजी फिल्मुनि लाइ केतिरा ई फिल्म फेयर अवार्ड पिणु खटिया आहिनि। गोविंदा भारतीय अदाकार, कॉमेडियन ऐं डांसर आहे ऐं अॻूणो सियासतदान बि आहे। संदसि असुल नालो गोविंद अरुण आहूजा आहे ऐं हू मुंबई में पैदा थियो। खेसि बॉलीवुड इंडस्ट्री जे कामयाब अदाकारनि मां सम्झो वञे थो। 90 जे ॾहाके में हर डायरेक्टर गोविंदा खे कास्ट करणु चाहींदो हो। बॉलीवुड जी सिंधियाणी कियारा आडवाणी हिंदी ऐं तेलुगु फिल्मुनि में कमु करे थी ऐं संदसि नालो आलिया आडवाणी आहे। हुन 1992 में मुंबई में जगदीप आडवाणी ऐं जिनीवेव जाफरी जे घर में जनम वरितो। अदाकारा पंहिंजी फिल्म फगली जे रिलीज़ खां अॻु आलिया मां पंहिंजो नालो तब्दील करे कियारा रखी छॾियो हो। करीना कपूर जी भेण करिश्मा बि सिंधियाणी आहे। करिश्मा करीना जी वॾी भेण आहे ऐं संदसि वॾड़नि जो वास्तो पेशावर ऐं कराची सां हो। इन्हनि सभिनी खां सवाइ ॿिया बि केतिरा ई सिंधी फनकार ऐं वापारी आहिनि जेके भारत में अहम शख़्सियतूं सम्झा वञनि था।